नाज़रीन, गढ़ी यासीन मां ताज़ा तरीन अफ़सोसनाक ख़बर असां शेयर कंदा हलूं त गढ़ी यासीन भरिसां ॻोठ हबीब सांगुरो में मुंगराणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में पुराणे तकरार तां मस्जिद अंदरि फायरिंग कई वई आहे, जंहिंजे नतीजे में 3 ॼणा क़तल थी विया आहिनि। जी नाज़रीन, अव्हांखे ताज़ा तरीन ख़बर ॿुधाईंदा हलूं त गढ़ी यासीन भरिसां ॻोठ हबीब सांगुरो में मुंगराणी बिरादरी जे ॿिनि धुरनि शफ़क़त मुंगराणी ऐं आसिर ख़ान मुंगराणी जे धुरनि में पुराणी ज़मीनी तकरार तां शफ़क़त मुंगराणी धुर जे हथियारबंदनि आसिर धुर जे माण्हुनि मथां मस्जिद अंदरि दौरान नमाज़ फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में आसिर मुंगराणी जे धुर जे नौजवान दिलशाद, इमदाद ऐं शमशाद मौक़े ते मारिजी विया आहिनि, जॾहिं त वारिस मेमण ज़ख़्मी थी पियो आहे। ॿिन्ही धुरनि में शिकताण तेज़ थी वई आहे, धुरियूं मोर्चा बंदि थी वयूं आहिनि, जॾहिं त गढ़ी यासीन पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए गढ़ी यासीन इस्पताल पहुचाया, जॾहिं त ज़ख़्मियुनि में हिकु ज़ख़्मी वारिस मेमण खे गणती जोगी हालत में लाड़काणे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। होॾां इलाइक़ो मैदान जंग बणिजी वियो आहे। पुलिस जी वॾी नफ़री तलब कई वई आहे, जॾहिं त आख़िरी इतलाहनि ताईं को बि केस बि दाख़िल न थी सघियो आहे। जी नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीउ वाक़ियो ताज़ो निमाज़ मग़रिब जे दौरान पेश आयो आहे। ज़राए इहो बि ॿुधाइनि था त ॿिन्ही धुरनि में कुझु साल पहिरियां कारे तकरार तां पिणु तकरार हलंदड़ हुयो, जंहिंजो फ़ैसिलो पिणु रखियलु हुयो, पर फ़ैसिलो किन वजूहात जे करे न थी सघियो हुयो। जी।